हिते साहिब फरमाइनि था गुरु नानक किथां मूल खां शुरू करे ॾिसो जेको गहराईअ में वञी करे मूल ते पहुची वेंदो आहे न उहो ॾाढो विस्तार जे पंहिंजे भीतर वञी उन परमात्मा जो थोरो बि स्पर्श महसूस कयो उहो सॼे जगत खे पहचाने वेंदो छो त उन में सॼो समायल आहे उन बिंदुअ में सिंधु समायल आहे उन पिछ में सॼो वृक्ष समायल आहे भगवत गीता में भी भगवान कृष्ण चयो आहे न कि सॼो जगत हिकिड़ो वृक्ष आहे पर उन जो मूल मां आहियां जड़ूं मां आहियां पर माण्हू जड़ुनि जे तरफ़ कोन पियो थो वञे पतनि जे तरफ़ पियो थो भॼे संसार जे तरफ़ पियो थो डुके हिते साहिब ॿई वर्णन था कनि कि जगत पैदा कीअं थियो भली जगत जो रूप कहिड़ो बि हुजे केॾो बि अॻियां संसार पहुची वञे माण्हू चवंदा आहिनि न अरे अब जमाना बदल चुका है उन्हनि जे लाइ तो मां चवां संसार केॾो बि बदिलजी वञे परमात्मा त उहो ई रहंदो मूल उहो ई रहंदो ऐं टे शक्तियूं न संसार खे जेके हलाए रहियूं आहिनि उहे रहंदियूं ब्रह्मा विष्णु महेश त्रिपुरारी संहारी त्रिपुरारी कंसारी कर मालाधारी सुखकारी दुखहारी जग पालनकारी एक पैदा पियो तो करे ॿियो पालना पियो तो करे टियों मारे भी पियो तो संहार पियो तो करे पोइ उन्हनि टिनि मां ई संसार जेतिरो बि तव्हां विस्तार ॾिसो था नवा नवा आविष्कार रोज़ थियनि था नयूं नयूं सुविधाऊं संसार में अचनि थियूं नयूं नयूं ॻाल्हियूं उनजो विस्तार अञा ताईं वधे पियो थो उहे भगवत गीता वारो जेको भगवान कृष्ण 15वें अध्याय में चयो आहे कि संसार हिकु पिपल जे वण जे समान आहे जेको वधंदो थो वञे पत्ता वधंदा था वञनि पुराणा पत्ता हटे भी था वञनि पर नवा पत्ता अॻिते अची था वञनि असां इन में फासी वियासीं इन जगत में इन्हनि पत्तनि में जेको विस्तार थिए पियो थो उन में त अची वियासीं पर मूल भुलिजी वियासीं जेको इन संसार जो पहिरीं जेको मूल आहे जंहिं संसार खे जंहिं पैदा कयो जेको पालना करे पियो थो ऐं जेको मारे भी पियो थो असां इन्हनि टिन्हिनि खे भुलिजी करे बस जेको वर्तमान में था ॾिसूं न उन में असां शामिल था थी वञूं इन सां इहो थो थिए कि असांजो जीवन अज्ञानता में तो घटिजी वञे असांजे जीवन में खुशी नथी अचे आनंद न छो तो वर्तमान जीवन त इहो चवंदो वर्तमान कि बस भॼ कर बस पैसा कमाए सब कुछ पैसे में दे मूल भुलिजी वियासीं ऐसा सदाई अज्ञानी रहंदासीं अगर मूल खे न सुञातोसीं त या इन्हनि टिनि शक्तियुनि ताईं बि न पहुतासीं ब्रह्मा विष्णु महेश ताईं भी तब भी असां अज्ञानी रहंदासीं हालांकि कनेक्ट रहंदासीं पिपर जो हिकिड़ो पत्तो भी भली केॾो दूर हुजे उन जड़ खां पर कनेक्ट उन सां ई आहे असां भली परे थी वञूं भगवान खां पर कनेक्ट त आहियूं उनखे अञा विञायो कान्हे पर भुलिजी विया आहियूं ध्यान कान्हे होश कान्हे त स्थिति अहिड़ी आहे संसार जी मूल खे भुलिजंदो थो वञे माण्हू पंहिंजे पीउ खे भुलिजी वेंदो आहे कोई पीउ खे यादि में रखंदो आहे त ॾाॾे खे भुलिजी वेंदो आहे कोई ॾाॾे खे थोरो घणो कॾहिं यादि बि करे त परदादो जो त हुनखे नालो बि ख़बर कोन्हे त हुनजे पीउ जो किथां हुनखे अतो पतो हूंदो त मूल ब्रह्मा आहे सभिनी जो पीउ उहो कंहिंखे यादि कान्हे विष्णु पालनहार आहे उहो यादि कोन्हे ऐं शिव मृत्यु जो भॻवानु आहे उहो त बिल्कुलु यादि कोन्हे
मृत्यु तो बिल्कुल भी याद कोने माण्हूअ खे कि वेंदासीं हिकु ॾींहुं। जंहिं इहे टे यादि रखिया, चङी तरह जे यादि रखिया, उहो सम्झो वापसि अची वियो। हिन संसार जे चकाचौंध खां, हिन संसार जे भ्रम माया जाल खां उहो वापसि अची वियो। जे ब्रह्मा विष्णु ऐं महेश खे बि यादि रखियो, पर ब्रह्मा विष्णु महेश खे कीअं यादि रखिणो आहे? ईअं न जीअं माण्हू रखनि पिया था। विष्णु जी पूजा पिया था कनि धन पाइण जे लाइ, शिव जी पूजा था कनि कि भाई इहो मृत्यु जो देवता आहे त असांखे मृत्यु न ईंदी, महामृत्यु जे मंत्र जपींदासीं, मृत्यु को न ईंदी, इन लाइ पिया था यादि कनि। माना वापसि संसार में भॼण लाइ इन्हनि देवताउनि खे पिया था यादि कनि। संसार में भॼण जे लाइ न, इन्हनि ताईं पहुचण लाइ संसार खे छॾिणो पवंदो। हिननि टिनि खां पोइ परमात्मा आहे। हिननि टिनि ताईं पहुची वञूं। हाणे हिननि टिनि ताईं कीअं पहुचणो आहे? बसि असांखे होश रखिणो आहे, ध्यान आहे कोन न। जंहिं शइ में ध्यानु हूंदो आहे असांजो, उहा शइ असांखे यादि हूंदी आहे। ध्यानु न हुजे त यादि बि कुझु कोन हूंदो आहे। तव्हां सत्संग में अचो पर तव्हांखे ध्यानु ई न हुजे मां छा चयो त तव्हांखे यादि बि कोन हूंदो। पर अगरि ध्यानु हूंदो त यादि बि हूंदो। असां ध्यान सां जीअण सिखूं, अगरि हर कम साक्षी थी करे, गवाह थी करे, मतलब मुंहिंजे द्वारा क्रियाऊं थियनि पिए थियूं, असांखे इहो पतो हुजे। असां छा कंदा आहियूं, का शइ ॾिसंदा आहियूं, को दृश्य ॾिसंदा आहियूं त पंहिंजो पाण खे त भुलिजी वेंदा आहियूं, उन में खोइजी वेंदा आहियूं। फिल्म में छा थींदो आहे, फिल्म ॾिसण वेंदा आहियूं, फिल्म ॾिसी करे पाण खे त भुलिजी वेंदा आहियूं कि मां केरु आहियां, हुनखे सच सम्झण लॻंदा आहियूं। उहो हीरो या हीरोइन उहे रुअनि त असां रुअण लॻंदा आहियूं, पंहिंजो पाण खे भुलिजी वियासीं। ईश्वर चंद्र विद्यासागर हिकिड़ो नाटक ॾिसण वियो, मंच ते नाटक पियो थिए, उन में हिकिड़ो माण्हू दुष्ट जो रोल पियो अदा करे, त दुष्ट कंहिं ते अत्याचार पियो करे। ईश्वर चंद्र विद्यासागर खां रहियो न वियो, एॾो खोइजी चुको हो नाटक में, ॼण भाई हक़ीक़त हुजे। ही बंद करे छॾीसि, अचे न अचे अंदर, लॉक करेसि, चेस तू रहने दे, ॿियनि जो बि ध्यानु खींचे थी न, छा कजे हिन जो इलाज? न पाण ॿुधंदी हुजे त सम्झ में अचे भई माफ़ आहे हुनखे, पाण ॿुधंदी कान्हे। हिकु संसारी हिकु भंडारी, तुलसी इस संसार में भांति भांति के लोग। असांखे त जी छटाई करणी आहे, खरपतवार हटाइणी आहे हितां। ॾिस छा इहो बि कोन ॿुधो हूंदई। अमां तां वञो, डिस्टर्ब थो थिए, न डिस्टर्ब बंदि थी वियो, टाइम थी वियो। तो दरवाजा जीअं बंदि कोन थी वेंदा आहिनि सत्संग जा, तव्हांखे उहो कुझु ॿुधणु अचे कान थो, सम्झ में अचेव कान थी ॻाल्हि, त मोबाइल ते ॻाल्हायोसि हुन सां। हिकु संसारी हिकु भंडारी, इकलाए दीवान, एका माई जुगत वियाई, तिन चेले परवान। एक संसारी एक भंडारी इकलाए दीवान। असां पिया था गंभीर चर्चा कयूं, इन में बि ॾाढा शकल ॾिसंदा आहिनि। गंभीर चर्चा मां पहिरीं चयो न, सत्संग ॾिसण जी शइ कान्हे। अगरि तव्हां ॾिसण जे चक्कर में रहिया न त पंहिंजो पाण खे भुलिजी वेंदा। पंहिंजो पाण खे ध्यान में रखी, पंहिंजो पाण खे यादि रखी कि मां आहियां, ख़ुदि खे यादि रखी, पोइ सत्संग ॿुधंदा कयो। पर मां केरु आहियां, उहो संसारी परिचय हटाए करे, उहो हटाए करे बसि उहो साक्षी भाव जंहिंखे चइबो आहे न, कि मां सत्संग ॿुधी रही आहियां। त सत्संग ॾिसण जी शइ कान्हे। असां उहे माण्हू हटायूं पिया था जेके सत्संग ॾिसण ईंदा आहिनि। तव्हां मां बि कोई हुजे त
कुछ कोन हासिल थींदव, तव्हां ॾिसण लाइ अगरि ईंदा कुछ भी हासिल कोन थींदव। मां त उल्हासनगर में हिकु कथा ॿुधाई कि हिकिड़ो पंडित भागवत कथा कंदो हो, ट्रेन में वञे पियो, किथां कथा करे अचे पियो, हिकिड़ी स्टेशन आई, लथो, सोची था वड़ा पाव वठां, नाश्तो वठां कुछ। स्टेशन ते लथो, जेब में हथ विधई तो आर पार निकिरी आयसि, फाटल जेब, कोई जेब कटे वियसि, पैसा भी खणी वियो हुअसि ऐं टिकेट भी। माण्हू कंहिंखे कोन छॾींदा आहिनि। अॼु स्टेशन ते, भोपाल स्टेशन ते गीता प्रेस जो हिकिड़ो दुकान आहे, उन सां मां कुछ वठण वियुमि किताब, या मेंबर थियणो हो, त चई असांखे बि हिते परेशान कंदा आहिनि। गीता प्रेस जेका धर्म जे लाइ किताब उपलब्ध कराईंदी आहे निस्वार्थ, चई असां खां बि अची करे पुलिस वारा कुछ न कुछ पैसा वठी वेंदा आहिनि, कुछ न कुछ अड़ी विझी करे, ये कंप्लीट नहीं है, ये कंप्लीट नहीं है। चई हींअर आयो न ही, चई असां कुछ कंदासीं, अगरि मां कुछ कंदमि कंहिंखे संगठन खे चवंदमि त चवंदा ॾिसो माहौल ख़राब था कनि, हे सांप्रदायिक आहिनि, हे भई हिंदू आहिनि, हे दंगो कंदा आहिनि, उहे तयार वेठा आहिनि सभु बदनाम करण लाइ, इन करे ॾींदो आहियांसि। त माण्हू कंहिंखे ई कोन छॾींदो आहे। त हुन पंडित जी छुटम, टिकेट ही कान्हे, मां ट्रेन में हाणे कीअं अॻिते सफ़र कयां। ऐं माण्हू टीसी इहो ई चवंदो कि ब्राह्मण पंडित थी करे, भागवत कथाकार थी करे टिकेट नथो वठी, कूड़ थो ॻाल्हाए, सो हिते ई लही थो पवां। वापसि पंहिंजो सामान लाथई, हुनमें पोथी बि हुअसि भागवत जी। सोची हाणे जेको बि इहो गांव आहे, नंढड़ो सो कोई गांव हो, इते ई वञी करे थोड़ी कथा वथा कयां त 2 पैसा मिली पवंदा। हुनमें वयो, हाणे वो गांव हो सुम्हियलनि जो, सुम्हियल केर, जेको ॾिसे केवल, बस जेको ॾिसण में विश्वास करे, जंहिंजो जेको दिमाग़ न हलाए, जंहिंखे चिंतन मनन न हुजे, बस ॾिसे। ही माई मुद्दो ॾेई वई, सुठो हो ॾेई वई टॉपिक, हाणे 1 किलो 2 किलोमीटर परे वो वयो, तॾहिं हुते गांव शुरू थियो। वो बिल्कुल पिछड़ियल गांव हो। हिन जे मुंहिंजे भाग में भी इहो ई गांव मिलियो, ॿियो कोई हुजे हा वरी बि सुठो लॻे हा, पर ठीकु आहे। हिक ॿिनि खां पुछी, भाई हिते कोई पंडित पुरोहित आहे वॾो, कोई महंत आहे कोई? हुन चई असां हिकिड़ो आहे। माना हिन ब्राह्मण सोची पहिरीं के संत या ब्राह्मण सां मिलां, उहो सम्झी सघंदो मुंहिंजी ॻाल्हि। तो वॾे महंत वटि आयो, जेको उतां जो महंत हो, मतिलबु वॾो हुन गांव जे हिसाब सां वॾो। हुन वटि वियो, हे महंत, मां कथा कंदो आहियां, भागवत कथा, हिते अची वियो आहियां, त कुछ मुंहिंजी टिकेट गुम थी वई। त हुन उहो ध्यानु ई न पियो ॾेसि महंत, छो त इहे हू हा, सॼो गांव मूर्खनि जो हो, मूर्खनि जो गांव। इहा कथा ॿुधाईंदो हो राजेश्वरानंद, राम कथा कंदो हो। तो महंत चयसि, पोइ मां छा कयां, हिते छो आयो आहीं, हिते छो आयो आहीं? हुन जी कीअं पियो थो ॻाल्हाए? त हिन पंडित चयसि, काशीअ मां आयो आहियां, काशीअ मां। हिन सोची इम्प्रेशन पवंदो, छो त काशी विद्वाननि जी नगरी आहे। चई साईं काशीअ मां आयो आहियां। त हिन चयसि, भली कलकत्ता मां आयो हुजी, मूंखे छा करणो? हुन चई, कहिड़ो बदतमीज़ आहे। हिन चयसि, साईं कथा कराए वठो न तव्हां पंहिंजे आश्रम में, त ॾाढो सुठो थी वेंदो, 7 ॾींहं भागवत कथा कंदासीं। हुन चयसि, कथा वथा हिते कोन थींदई, हल तूं हल, हिते असां वटि सिस्टम ई कोन्हे कथा जो, भागवत कंदो हल। हुन चई, यार हद था कयो, हिकु ब्राह्मण आयो आहे, ॿिए मां उमेद नथो करे सघां, तव्हां त महंत आहियो,
तव्हांजो त तव्हां त सम्झी सघो था, तव्हांखे त चांहि पाणी पुछणु खपे, विहारणु खपे, तव्हां त भॼायो था। हुन चई पोइ मूंखे जॾहिं शौक़ु ई कोन्हे कथा बथा में, इहो छा आहे? ओजस तो मां इहो थो चवांव कि हितां जो जेको हेड हुजे, गांव जो मुखी, कोई पैसे वारो सरपंच हुजे, उनखे चओसि गांव में कथा रखाए, भागवत कथा, त सुठो थी वेंदो गांव जो उद्धार। ऐं जेको कराईंदो उनखे थोरो ॿुधायोसि कि भागवत कथा कराइण केॾो वॾो कमु आहे, 7 पीढ़ियूं हुनजो उद्धार थी वेंदो आहे। मोरारी बापू उन ॾींहुं चई, कंहिंजी कथा भागवत कथा में वियो हो, 2 मिंट घुरायो हुअसि हुन वक्ता, त हुन भागवत कथा में मोरारी बापू चई कि भाई भागवत कथा में लिखियल आहे कि जेको भागवत कथा कराए थो न, उनजा 7 पूर्वज पीढ़ियूं तरी थियूं वञनि। पर मोरारी बापू चई मां इहो थो चवां कि जंहिंजूं 7 पीढ़ियूं तरी चुकियूं हूंदियूं आहिनि न, उनजो पुटु ई भागवत कथा कराईंदो आहे। ॾाढो सुठो चई, जंहिंजा पूर्वज प्रसन्न हूंदा आहिनि न, उन्हनि जी खानदान में कोई कथा कराईंदो आहे। 2 ॻाल्हियूं सही आहिनि। त महंत चई ॻाल्हियूं त सही पियो थो चए। चईसि हल, चई ॾिसांसि थो, हितां जो सरपंच आहे ॾाढो पैसे वारो, गांव में हुनजी हलंदी आहे। हुन सरपंच वटि आया, मुखी हो, चौधरी हो, सभु उहो ई हो। हिकु वॾे थले ते वेठो हो, पत्थर जे थले ते, ऐं हटो कटो हो, ऐं सभु गांव वारा वेठा हुआ हुन में जी हज़ूरीअ में। हे महंत हुन वटि वठी वियुसि ब्राह्मण खे। हुन सरपंच खे चई साईं भागवत कंदो वारी, भागवत हिकु करायो। वो सरपंच भी हुओ मुंह फट, चईसि हटाइस छो वठी आयसि हुनखे, हल चईसि हल, छाजी भागवत, हिते थोरी भागवत थींदी आहे, असां ॿुधो ई कोन्हे, छा पियो थो चई अलाए। ईअं ॾाढा मां अॻे हिते बि त ईअं हुआ, शहर पंहिंजे में बैरागढ़ में ॾाढो पहिरीं हर शहर में मायूं ईअं ॻाल्हाईंदियूं हुयूं, हल कान्हे हल त हल, छाजो ईअं। अॼु ॾींहं ताईं बि कुझु थोरो असर अथव ॾाढनि में, ऐं तव्हां जहिड़े स्टैंडर्डनि में बि मां ॾिठो आहे सही में। जीअं का मूंखे चए शादी आहे घर में अचिजो, मुंहिंजो मूड कोन्हे, त मां हुनखे प्यार सां चवांसि मां न वेंदो आहियां, त चवंदी छो? मां चवंदोमांसि कि भाई छो त मां हुते अचां ऐं मुंहिंजो कोई रोल त हूंदो कोन्हे। त चवंदी अरे हूंदो रोल हूंदो, ईअं ॻाल्हाईंदियूं अथव। सावधान रहिजो इन्हनि हरकतुनि सां। मां छा थो चवां, गंभीरता सां ॿुधंदी ई कोन्हनि। वरी मां चवां भाई मां अगरि अचां बि, मां वेठो हूंदमि, न मां खाईंदमि, मां हिननि खे बसि ॾिसां छा वेही घोट कुंवार खे हेॾी थधि में। चवंदी कोन सी कोन पवंदी। तव्हां त ईअं न कंदा आहियो, काई ईअं कंदी। ही सिर्फ़ु हिकु मिसाल थो ॾियां, काई बि भई तव्हां सुखमनी जो पाठ रखायो असांजे घर वारनि खां, ऐं तव्हां मूंखे चओ कि तव्हां बचिजो, ऐं मां तव्हांखे विनम्रता सां मना कयां भाई मां न ईंदुमि, त तव्हां इहो ई चवंदा छो? त मां कोई बि कारण ॿुधायां त ॿुधिजो, ऐं इहे चरियाप न कजो, अरे न कोन थींदो तव्हां त अचिजो। इहो कहिड़ो मैनर्स आहे इहो? अहिड़ो अञा मूंखे पालो पवंदो आहे अहिड़नि सां। कान थींदो अरे ईअं कान, कीअं थींदो? मां छा थो चवां, ॿुध त सही। त ईअं न कजो कंहिंसां बि, ख़ासि कर संत सां, कि अरे न कुझु कोन थींदो, कुझु कोन। अरे मां वरी चवां कि भाई थधि आहे, मां राति जो छो अचां तव्हांजे घर, मूंखे त मथे में सूर थी वेंदो हवा में। चवंदा कोन थींदो। त चतुर न आहिनि त ॿियो छा आहे? ऐं मां तव्हांखे इन करे थो ॿुधायां कि अगरि कंदा हुजो त हाणे न कजो कंहिंसां। ॻाल्हि ॿुधिजो, साम्हूं वारो चए छा थो, तव्हां बसि गैर ज़िमेदारीअ सां कुझु कोन थींदो। हू छा थो चए, तूं छा थी चई? पोइ वरी चवनि संत क्रोध कंदा आहिनि, भई जीअं हींअर
अगर मां प्यार सां चवांस हा न, तव्हां बि सोचींदा हूंदा न कीअं ॻाल्हाई हिन सां। अगर प्यार सां चऊंस हा न भाई डिस्टर्ब थो थिए, चवंदी कोन थींदो कोन थींदो, पोइ ईअं चइबो हा कोन थींदो। त इहो तरीक़ो पोइ अपनाइणो पवंदो आहे। त अहिड़ी मूर्खता अञा बि आहे, या कढी फिटी कजो। तो मूंखे चए भॼाइस भॼाइस हिन पंडित खे, भागवत कोन थींदी हटाइस हितां। मैं तो सोची मैं सां मुंहिंजी बि बेइज्जती कराए छॾी। तॾहिं ही खिलंदो आहे न जॾहिं, त पोइ खिल ईंदी आहे, ऐं हिनखे ॾिसी सभु खिलंदा आहिनि। उन महत उन जेके उन सरपंच जा ॿार वेठा हुआ, उन जा ॿार घर जा, उहे ॿुधनि पिया ॻाल्हियूं, उहे रोअण लॻा। मूर्खनि जा ॿार बि ईअं थींदा अथव, जिते अचे रोअण शुरू। त सरपंच चई छा थियो, तव्हां छो था रुओ? ऐं उहे विढ़ंदा अथव मूर्ख जेके आहिनि, जिन खे ॿार पालण न ईंदा आहिनि, उहे चिल्लाए करे ॻाल्हाईंदा आहिनि ॿारनि सां, छा थियो छो था रुओ? पोइ ॿार चवण लॻा भागवत ॾिसणी आहे, असांखे भागवत खपे। हुननि सोचियो भागवत का शइ ॾिसण जी थींदी आहे। मां ॻाल्हि छा ते शुरू कई, माण्हू सत्संग ॾिसण ईंदा आहिनि, ॿारनि खे लॻो कुझु जादू बादू थींदो आहे, चवण लॻा असां ॾिसंदासीं भागवत, असांखे भागवत ॾिसणी आहे। तॾहिं हुन सरपंच चई ॿार जिद था कनि, हल कराइस, महंत खे चयईंसि कराइस भागवत, हिते ई कराइस। गांव जा माण्हू ऐं असां भागवत अॼु ॾिसंदासीं, ॾिसण पिया चाहिनि। जंहिं थले ते वेठो सरपंच, उते ई ब्राह्मण खे विहारियो वियो, हल तूं कर हिते भागवत। हुन जेको आहे पंहिंजी पोथी कढी, सभु आरती वारती कढी, सामान कढी, सभु ॾिसनि पिया था, ॼण भई तमाशो थींदो, कोई जादू थींदो। हींअर हुन शुरू कयो, विश्व रूपाय हेतवे, जेको बि सत्यम परम धीमहि, सभु ॾिसंदा रहिया। अधु कलाक मुनो कलाक त गुज़रियो, हिन शुरू करे छॾी कथा। सभु न्यारनि भागवत केॾी महिल शुरू थींदी, ॾिसण जी का शइ आहे उहा केॾी महिल शुरू थींदी। उहो जेको सरपंच हो उहो अंदरि वियो हो, उहो रोटी खाइण वियो हो अंदरि। उहो रोटी खाई करे सुम्हंदो हो, ऐं किथे सुम्हंदो हो, उन ई थले ते। सो उहो ॿाहिरि आयो, चई छा पियो थो करे, अलाए मूंखे त निंड थी अचे भाई। उन ई थले ते सुम्ही पियो ऐं कंध रखी हुन पंडित जे गोॾे ते, कंध रखी सुम्ही पियो। पंडित चई भाई ही त सफ़ा मूर्ख आहे न, हाणे एतिरो त बर्दाश्त कयईं पंडित, पर हाणे खराटा बि हणण लॻो, ये कीअं बर्दाश्त थियनि। सो थोरो गुस्से में हुनखे उथारे करे चयईंसि बेटा तव्हां जजमान आहियो, तव्हां भागवत कराई आहे, त ठीकु नथो लॻे। त हुन चयईंसि हूं, वरी सुम्ही पियो। पंडित खे गुस्सो लॻो, हुनखे लॻो मुंहिंजी बेइज्जती थी थिए, हे त सफ़ा बदतमीज़ी आहे। सो जोर सां पकड़े करे उछलाए करे परे फिटो थियसि। उहो हिकु अधु निंड मां उथियलु ऐं मूर्ख सफ़ा। तो छा कयईं, भर करे चमाट पंडित खे। पंडित बि दिलि मिलाइजी वियो। हाणे पंडित बि भर करे चमाट हुनखे। हाणे ॿई पाण में गुथम गुथी थी उलझा। ॿारनि चयो हाणे शुरू थी भागवत।
गांव वारा भी ताली बजाने लगा। हाणे थी एडी देर का इंतजार क्या कयूं, हाणे आई आ भागवत, हाणे शुरू थी भागवत। विढ़ंदा विढ़ंदा पाण में विढ़न सभु ॾिसनि गांव वारा भागवत। हिकिड़ो खूह ठहियलु, हुनमें कणक रखंदा हुआ उहे, उनमें वञी ॿई किरिया। हाणे ॿई जो किरिया त उहो सरपंच मोटो हो, उहो थी न सघे, ऐं पंडित सनो हो त फुर्तीअ सां उथी वञे मथां चढ़ी बीह रहियो ऐं सॼो गुस्सो कढण लॻसि, मारण लॻसि। होॾां हुन सरपंच जी ज़ाल भॼंदी भॼंदी आई, माण्हुनि खां पुछी छा थियो? गांव वारा चवनि था भागवत आई आहे। हुननि खे लॻो जीअं कंहिंखे देवी ईंदी आहे तीअं भागवत ईंदी आहे, ये भागवत आई आहे। ये माई हुजे हा न त न खिले वञा, हिन करे कढी उन माई हथ जोड़िया पंडित खे, हे भागवत माता माफ़ कयोसि, मुंहिंजे घोट खे हाणे छॾियोसि। पंडित सोची छा, अच्छा ही मूंखे कुझु ॿियो पिया था सम्झनि। पंडित जी हाणे पाण हल, हाणे छॾ कथा खे, हाणे हिन जे हिसाब सां तो हलां। हाणे इहो ई तो ॾेखारियां कि मूंखे भागवत आई आहे, देवी आई आहे। सो अञा क्रोध में भरिजी, हा मां पहिरियों दफ़ो हिन गांव में आई आहियां, हिनखे कान छॾींदसि मोटूअ खे। त हुनजी कुझु त कृपा कयो। तॾहिं पंडित चयईंसि हिकिड़ो कमु कयो, 500 रुपया ॾियो। उन ज़माने में अॼु जा 50,000 ॾियो, सोन बि ॾियो, सभु ठाहे रखो, पोइ मां निकिरंदसि। ऐं रसी हेठि तो मोकिलियो, मां ॿाहिरि कीअं अचां? रसी मोकिलियसि, उहो ब्राह्मण ॿाहिरि निकितो, सभु गांव वारा पुठियां कि असांखे न पकड़े। वो पंडित पैसा सोन वोन वठी करे हलियो वियो जी, बस थी वई भागवत। पोइ हुन मोटे खे कढियनि ॿाहिरि, सॼो सुजल। चवंसि त तव्हांखे वधीक त न लॻो साईं? चवण लॻो हाणे लॻो त लॻो, पर हिकु ख़ुशी आहे कि जीवन में हिकु भागवत कराई। अहिड़नि मूर्खनि जो शोषण करणु आसान अथव ॾाढो। ही छा पिया था कनि? तथाकथित पंथ, तथाकथित, मां असली नथो चवां, तथाकथित धार्मिक गुरु संत छा पिया था कनि? शोषण पिया था कनि मूर्खनि जो। ऐं मूर्ख माण्हू छा कंदा आहिनि? मूर्ख माण्हू सच ॻाल्हाइण वारे खे मारींदा आहिनि ऐं कूड़ कपट ॻाल्हाइण वारनि खे ॾींदा आहिनि, धन ॾींदा आहिनि। त इहा ॻाल्हि ॾाढनि तथाकथित संतनि खे सम्झ में अची वई आहे कि हिननि खे फुरणो कीअं आहे, हिन समाज सुम्हियल समाज खां लुटणो कीअं आहे, हिननि खे ठगणो कीअं आहे। त ॾाढो उहो कमु कनि पिया था, ॾाढा तथाकथित संत ठग इहो कमु कनि पिया था, हिननि जो शोषण करे हुननि खे फुरनि पिया था। ऐं जेके जाॻाइण जी कोशिशि कनि उन्हनि खे विढ़ण ईंदा आहिनि इहे समाज वारा। छो त समाज सुम्हियल आहे, समाज ॿुधे कान पई थी, ॾिसे पई थी। मां हिन ते ॾाढो ज़ोर ॾींदो आहियां कि माण्हू सत्संग ॾिसे पियो थो। पोइ चए थो भागवत केॾी महिल शुरू थींदी, कथा केॾी महिल शुरू थींदी, पोइ का हरकत थिए थी, पोइ चवनि था हा हाणे थी शुरू। असां सां ईअं पहिरीं ॾाढो थींदो हो, सत्संग ईअं शुरू कंदा हुआसीं त चवनि सत्संग केॾी महिल शुरू थींदो। हुननि जे लाइ सत्संग जो मतिलबु हो भई भॼन ॻाईंदासीं त हुनखे सत्संग चवंदा, ऐं ढोलक तेज वॼंदी त चवंदा सुठो सत्संग थियो। पर असां धीरे धीरे पंहिंजे शहर में त सुजाॻी आणियूं पिया था कि सत्संग ॿुधण जी शइ आहे, ॾिसण एंटरटेनमेंट न। त ही सॼो संसार जेको आहे सुम्हियल समाज होश में कोन पियो थो जीए, इहो केवल ॾिसे पियो थो
ऐं ॾिसण जे चकर में पंहिंजो पाण खे भुलिजी पियो थो वञे, होश कान्हे। असां हेॾी देरि खां भॼन कोन ॻायो आहे, हुनजे चकर में भागवत वञनि कि माण्हू केतिरो सुम्हियल आहे उन ते। स्वार्थ जो सारो पसारो, साईं बिना ना साथी को। स्वार्थ जो सारो पसारो, साईं बिना साथी को। कूड़ा ही सब रिश्ता नाता, सचड़ो ना घर भाती को।
पाएगा स्वार्थ जो सारो पसारो साईं बिन ना साथी को स्वार्थ जो सारो पसारो साईं बिन ना साथी को थोड़ा ही सब रिश्ता नाता सचड़ो ना घर भाती को स्वार्थ जो सारो पसारो साईं बिन ना साथी को। तो मां ॻाल्हि पियो कयां ईश्वर चंद्र विद्यासागर नाटक पियो ॾिसे एॾो खोइजी वियो नाटक में जो जूतो लाहे करे मंच ते चढ़ी करे उन माण्हू खे हणण लॻो जेको कंहिंसां अत्याचार पियो करे। त सभु बीह रहिया नाटक बीह रहियो पोइ होश आयुसि अरे ही तो नाटक हो एको सच में थोड़ी भी अत्याचार करे। तो उन भाई खे चयसि सॉरी यार मां तोखे मारियो में हुन चयसि न अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी कि मुंहिंजी एक्टिंग में एतिरी जीवंतता आहे जो तव्हां जहिड़ो माण्हू बि प्रभावित थी वियो तव्हां जहिड़ो माण्हू बि भुलिजी वियो होश में रहण वारो बि भुलिजी वियो कि वास्तविकता आहे। तव्हां त मूंखे इनाम ॾिनव कि मां केॾी सुठी एक्टिंग कई। चवंदा आहिनि कॾहिं रोल मिले न जी किथे नाटक करण जो त ईअं रोल कजे ॼण जीवन ई हुजे ऐं वरी जीवन ईअं जीजे ॼण नाटक ई हुजे। त असां फिल्म पाण ॾिसंदा आहियूं त पाण खे त भुलिजी वेंदा आहियूं हुनखे सच सम्झंदा आहियूं ऐं तहिड़े तरीक़े सां संसार में असां जेको बि ॾिसूं था रंग तमाशो हुन में बि पाण खे भुलिजी वेंदा आहियूं ऐं हुनखे यादि रखंदा आहियूं। ॾाढा माण्हू अची करे ॿुधाईंदा आहिनि कि शादी ते वियो हुअसि छा त शादी हुई छा त हे छा हो ऐं पंहिंजा ॿार कुंवारा वेठा आहिनि। उहो अफ़सोस न कि मुंहिंजे ॿारनि जी उमिरि थी वई आहे ॿिए जी शादी ॾिसी करे इहो थियणु खपे न तोखे कि मुंहिंजा ॿार अञा वेठा आहिनि हुननि जी छो नथी थिए। तूं ॿियनि जो अची मूंखे थो ॿुधाई कि हीअ एंजॉय कयोसीं हू एंजॉय कयोसीं इहो हनी सिंह इनखे चइबो आहे मूर्ख मूर्छित माण्हू जंहिंखे होश कान्हे। उहो माण्हू जंहिंखे पंहिंजो होश कान्हे उहो किथां पहुचंदो हिननि टिनि शक्तियुनि ताईं ब्रह्मा विष्णु महेश ताईं ऐं परमात्मा त हुन खां अञा पोइ आहे। हीअ वापसि अचण जी कला पियो थो मां ॿुधायां कि वापसि कीअं अचूं हिन संसार जी चकाचौंध खां जिंद कीअं छुटे जेको असां क़ैद थी चुका आहियूं। होश जी साधना या ओशो ॿुधाई आहे ध्यान पूर्वक जीअण। असां जेको बि कमु कयूं था सॼे ॾींहं में बसि होश सां कयूं ऐं सम्झंदा वञूं संसार खे। जीअं जीअं सम्झंदा वेंदासीं ऑटोमेटिक छॾण जी इच्छा थींदी कि हिते त कूड़ पियो थो हले हिते त सपने वांगुरु आहिनि सभु ॻाल्हियूं जेके स्थाई कोन्हनि। जॾहिं इहे छॾाइजी वञनि तॾहिं त असां वापसि मूल जे तरफ़ ईंदासीं। गुरु नानक असांखे ॿुधाए पियो थो कि जंहिं संसार में फाथल आहियो उहो शुरू किथां थियो। जंहिं रस्ते तां आया आहियो वापसि उन रस्ते खां वापसि अचो। संसार में आयासीं त पुठी ॾेई आयासीं परमात्मा खे हाणे वापसि वञूं त हुन जी तरफ़ मुख हुजे। नानक ते मुख उजले जिन जो मुख परमात्मा जे तरफ़ आहे उहे उज्जवल आहिनि मुख। त एका माई जुगत वे आई तिन चेले परवान एक संसारी एक भंडारी एक लाए दीवान। एक परमात्मा मां ही सृष्टि पैदा थी टे पैदा थिया टिन मां सॼी सृष्टि पैदा थी उन जी पालना पे थी थिए संहार पे तो थिए वरी जन्म पे तो थिए ऐं विस्तार पे तो थिए जगत जो। असांखे इन जगत मां धीरे धीरे वापसि अचणो आहे। इहो ॿुधंदासीं असां। हाणे त छंछरु ॾींहुं सत्संग थींदो नेक्स्ट मतलब हिकु विच में सत्संग न थींदो विस्पति ॾींहुं छंछरु ॾींहुं सत्संग थींदो।
त असांखे वापसि अचिणो आहे उन एक ओंकार जे तरफ़, मूल जे तरफ़। केवल इन लाइ गुरु नानक कोन चयो एकामय जुगत वियाई कि हिकु परमात्मा प्रकृतिअ मां टे पैदा थिया, पोइ संसार थियो। उन संसार में फासण लाइ कोन थो चए गुरु नानक, चए थो उलझी न वञो, नॉलेज रखो मूल छा आहे, असली किथां पैदा थियो इहो जगत जंहिंमें असां चरिया था थी पऊं। त हिते सत्संग खे विराम था ॾियूं, वरी ॿुधंदासीं। बोल गुरु नानक देव की जय।